अस्सलाम वालेकुम नाज़रीन। सिंध समेत सॼी दुनिया में आबाद सिंधी माण्हुनि खे आज़ार जी आज़ादी मीडिया जी आज़ादी में यकीन रखंदड़ माण्हुनि खे अॼु टाइम न्यूज़ ऐं डेली पंहिंजी अख़बार जी सालगिरह जूं खोड़ सारियूं मुबारक हुजनि। पंहिंजी अख़बार जी अॼु ॿीं सालगिरह आहे ऐं टाइम न्यूज़ टीवी जी अॼु पहिरीं सालगिरह आहे। हीअ ॿिन्ही सालगिरहनि जी कामयाबी ते असां अॼु गुफ़्तगू कंदासीं उन शख़्सियत सां जंहिं सिंध जे अंदरि मीडिया जे हवाले सां इदारा ठाहिया, न रुॻो इदारा ठाहिया पर उनखे कामयाबु नमूने सां हलायो ऐं हिकिड़ा मिसाली इदारनि जो वजूद सिंध में विधो। हिन इदारे जो वजूद विझंदड़ टाइम न्यूज़ टीवी ऐं पंहिंजी अख़बार जो सरवाण अली काई साहिब सां मौजूदु आहे। उन सां गुफ़्तगू कंदासीं। अली साहिब तव्हांखे सभ खां पहिरीं मुबारक हुजनि ऐं हिकिड़े वॾे इदारे जी सालगिरह जे मौक़े जे हवाले सां। थैंक यू दोस्तो, तव्हांखे बि लख लख खोड़ खोड़ मुबारक ॾिसंदड़नि खे मुबारक। अली सभ खां पहिरियों जेको तव्हां खां सुवालु आहे, अहिड़ो दौर में तव्हां हीअ मीडिया जो हीअ इदारो पोयों तजुर्बो तव्हांजो यकीन अॻियां हली पुछंदासीं, पर हीअ तजुर्बो अहिड़ो हुयो जॾहिं इलाही हिकिड़ी बुरानी कैफ़ियत हुई। मतिलबु डिस्कस आम मार्केट में हो त को इदारो हिन वक़्तु मीडिया जो ठही अचे ऐं वजूद में अचे ऐं सर्वाइव करे सघे। मथां कोविड जी हिकिड़ी सॼी सूरत हाल वॾी ख़तरनाक हुई। अहिड़ी सॼे इदारे जे अंदरि तव्हां हिकिड़ो इदारो ठाहियो बि सही ऐं उनखे कामयाबु कयो जो अॼु पाण जी अख़बार जी ॿी सालगिरह टीवी जी मतिलबु त कीअं तजुर्बो रहियो हुयो? टुटू दोस्त ॻाल्हि इहा आहे त हिन में हूअं त ख़ैर अलाह साईं जी महिरबानी आहे, आउं त बिलीवर आहियां, बंदो त सिर्फ़ु कोशिशि करे थो। लेकिन टे बेसिक चैलेंजिस हुआ या मूं ते टे क़िस्म जी प्रेशर हुआ। हिकिड़ो प्रेशर हो त ज़ाहिर जेको मुंहिंजी पंहिंजी जज़्बाती ऐं ज़ाती कैफ़ियत हुई जंहिंमें मूं हिकिड़ी ॿी कैफ़ियत में हुउसि, हिकिड़ी नॉर्मल कैफ़ियत में न हुउसि। ॿियो मसइलो इहो हो त जेको ओवरऑल प्रिंट ऐं इलेक्ट्रॉनिक मीडिया ते हिकिड़ो प्रेशर आहे, दॿाउ आहे, हो अॼु बि आहे, हुन महिल बि हो त हीअ फिज़िबल कीअं थियनि, हिन खे इश्तिहारनि जी दुनिया आहे, ॿिया मामलात आहिनि, प्रिंट मीडिया अख़बारूं हेठि वञनि पियूं, हुन महिल हिकिड़ी नई अख़बार कढणु ऐं अफकोर्स हुन सां गॾोगॾु जेके पंहिंजनि परावनि जी मुखालफ़तूं हुयूं। टियों मसइलो ख़ुदि जेको मतिलबु दुनिया में पहिरियों दफ़ो थियो ऐं असां बि ॾिठो त जेको कोरोना जो कोविड ख़ासि तौर ते टाइम न्यूज़ ते जॾहिं निकितो त उन महिल त लॉकडाउन हो, यानी सॼी दुनिया बंदि थी रही, असीं हिकिड़ो इदारो खोले रहिया हुआसीं। सो इन्हनि टिनी प्रेशर्स में ऐं टिनी सूरत हाल ऐं हिकिड़ी कैफ़ियतनि में इहो कयोसीं। सॼी संगत तव्हां सभु दोस्तनि ॾाढी हिमत कई, महिनत कई, पाण सभिनी कई ऐं अलाह शुक्र आहे त अॼु हिकिड़ो इदारो जेको कई माण्हुनि जो ख़्यालु हो त हीअ इदारो ईअं वजूद में न अची सघंदो या बीह न सघंदो, हर महीने ॿिनि खां पोइ आउं ॿुधंदो हुउसि, बसि ॼाण वियो, ॼाण बंदि थी अख़बार, ॼाण टीवी बंदि थियो, अलाह शुक्र आहे पाण हिन मंज़िल ताईं पहुता आहियूं अची। यकीन हीअ इदारो जॾहिं तव्हां ठाहे बोरानी हुई उन सां तव्हांजो हिकिड़ो तजुर्बो बि हो सहाफ़त में इदारा ठाहिण जे हवाले सां, पर ओवरऑल सिंध जे अंदरि सियासीदान मायूसी ज़ाहिर कंदा आहिनि, माण्हू सरकारी इदारा ठहनि था, उहे बि नथा हली सघनि, त हीअ फस्ट जॾहिं तव्हां हीअ स्टार्टिंग कई इहो ई जज़्बो हुयो तव्हांजी हिन सॼे कैरियर जो या हिन भेरे तव्हांजो कुझु वधीक तव्हांखे इज़ी थी? जी मूं अर्ज़ु कयो, ॾिसो दोस्तो जॾहिं तव्हां पहिरियों दफ़ो कराची मां निकिरी मिसाल घोटकी वञो था त तव्हांखे रस्ते जी घणी तकलीफ़ नथी अचे। सबबु इहो आहे त तव्हां हर शइ नई ॾिसो था। जॾहिं तव्हां कराची मां टिपी हैदराबाद अचो था, तव्हांखे चवंदासीं हैदराबाद अची वियो, त माइल स्टोन्स तव्हांखे नज़र अची रहिया हुजनि था, तव्हांजे लाइ नवां हुजनि था। उतां टिपी तव्हां अॻिते वञो था, तव्हां सखर पहुचो था ऐं पोइ तव्हां घोटकी पहुचो था। त पोयों जेको मुंहिंजो सहाफ़ती कैरियर हो 32-33 सालनि जो, त उन में हर मंज़िल जेका आऊं मतिलबु के माइल स्टोन ते पहुचां पियो, के हिकिड़े ॾाके ते पहुचां पियो, त मुंहिंजे लाइ हू नई शइ हुई। हिन दफ़े छाकाणि त ॿिए लफ़्ज़नि में घोटकी मां फिरी आयो हुउसि, मूंखे ख़बर हुई त हिन जो एंड रिज़ल्ट छा हूंदो आहे, त इंसान में हिकिड़ो इस्तराब पैदा थियणु फितरी ॻाल्हि आहे। त भई हाणे मूंखे यार हैदराबाद न आयो, अच्छा यार सखर अची वियो, अच्छा यार घोटकी कॾहिं ईंदो, हाणे मूंखे ख़बर आहे न त घोटकी अचिणो आहे। त इस्तराब माण्हू में वधीक हूंदो आहे, बेचैनी वधीक हूंदी आहे, फ्रस्ट्रेशन वधीक हूंदा त यार पोएं भेरे त हीअं थियो, पोइ हिन दफ़े ईअं छो नथो थिए, यार हिन दफ़े हीअं पियो थिए, हुन भेरे ईअं न थियो। त हिकिड़ो त उहो हिकिड़ी कैफ़ियत डिफरेंट माण्हू जी थी वञे थी, छाकाणि त उहो सफ़र हू हिकिड़ो दफ़ो करे आयो हूंदो आहे। ॿियो फैक्टर इहो त ज़ाहिर जॾहिं मूं पोएं भेरे पंहिंजी सहाफ़ती कैरियर जो आगाज़ कयो त मुंहिंजी उमिरि हुई 18 साल। त 18 सालनि 19 सालनि में नौजवान हुआसीं, हिकिड़े छोकिराट वारी उमिरि हूंदी आहे, न टाइम जी परवाह न एनर्जी, घणी माण्हू में हिकिड़ी हुजे थो। हिन दफ़े जॾहिं मूं शुरू कयो त मुंहिंजी उमिरि 50 साल। त ज़ाहिर आहे हिकिड़ी एज जो बि फैक्टर हुजे थो, त
त माण्हू खे थक बि वधीक थिए थो, पर जॾहिं तव्हां ते हिकिड़ा जज़्बाती ऐं ॿिया दॿाउ बि मौजूदु हुजनि त उहो बि तव्हांखे थकाए थो। सो फ़र्क़ु त डेफिनेटली हुन में ऐं हिन में फ़र्क़ु आहे। थकावट जेका थिए थो त ॿिया दॿाउ हुजनि त माण्हू पंहिंजे हथनि सां इदारा ठाहे सॼी ज़िंदगी जवानियूं ॾे ऐं पोइ वरी उहे इदारा कंहिं सबब करे माण्हू वरी नए सिरे स्टार्टिंग सॼी सभु शइ करे त किथे कंहिं लम्हे ते हिन इदारो ठाहिण वक़्तु तव्हां थोरो टुटो कमज़ोर थियो त मूंखे अमल करे सघंदुसि अलाए न। ॾिसो दादा, आउं हमेशह चाहियां थो त ख़ैर मूं कॾहिं बि पंहिंजा ज़ाती तकलीफ़ूं या ॾुख वेही कॾहिं पब्लिकली ओरिया कोन्हनि त टीवी ते या अख़बारनि में, लेकिन आउं सिर्फ़ु एतिरी ॻाल्हि तव्हां सां शेयर कयां थो त इंसान ते ज़िंदगी में टे क़िस्म जा हिकिड़ा शदीद हुनखे धचका लॻनि था, शॉक लॻनि था। हिकिड़ो हुजे थो त कंहिंजो ख़ुदा न ख़ासि जीअं चइबो आहे इमोशनल शॉक, जज़्बाती क़िस्म जो, मिसाल कंहिंजो पंहिंजो को विछड़ी वञे थो, को धोखो ॾिए थो, को ॿी शइ थिए थी त उनमें माण्हू खे हिकिड़ी जज़्बाती धक लॻे थो, हिकिड़ो जज़्बाती धचको अचे थो। ॿियो धचको इंसान खे ज़िंदगी में लॻे थो त ओचितो ख़बर पए थी त उहो बैंकक्रप्ट थी वियो आहे, चयोसि भई बैंकक्रप्ट सम्झो सॼो कारोबार वहिजी वियो, माना नुक़सान में थी वियो, माना माण्हू रोड ते अची वियो, जेके पाण सोली सिंधी में चवंदा आहियूं त ओचितो जेको आहे सभु कुझु हथ मां हलियो वियो। त उहो हिकिड़ो झटको लॻे थो इंसान खे, जंहिंमें फाइनेंशियल क्राइसिस माण्हू खे अची वञनि था। टियों धचको लॻे थो त इंसान जो खे जी जेका आइडेंटिटी क्राइसिस हुजे थो, त माण्हू खां हुनजी शनाख़्त खसे वठिजे, उनखे चइजे त भई तूं मिसाल अक्सर मुंहिंजा दोस्त आहिनि ब्यूरोक्रेट्स कामोरा, हू रिटायर थियनि था त उन्हनि खे सम्झ नथो अचे त हाणे छा कयूं, छाकाणि हुनजी शनाख़्ती उन्हनि जी सरकारी नौकिरी हुजे थी। मिसाल ॾियां पियो त मूंसां इतफ़ाक़ सां 2 साल अॻु इहे टई शयूं गॾिजी अची पियूं को हिकिड़ो झटको कोन लॻो मूंखे इहे टई झटका अची गॾु लॻा साइमल्टेनियसली जेके चइजे। त ज़ाहिर आहे इंसान आहे, ऐं हरू भरू डाला घणा त न मूंखे को आऊं बसि हीअं बीठल रहियसि ऐं फलाणो हुअसि, न, इंसान टुटे बि थो, इंसान मतिलबु कमज़ोर बि पए थो। ऐं ख़ैर आऊं त उअं ई इंसान त उअं ई कमज़ोर ज़ात आहे, पर हिकिड़ी ॻाल्हि इहा हुई त ऑप्शन्स 2 हुआ, जो माण्हू वेही हिकिड़े कुंड में वेही सॼी ज़िंदगी जेको आहे रुॻो ॾुख ऐं सूर ऐं ॾोरापा ऐं पोइ वेही पंहिंजी ख़बरूं कंदो रहे त हीअं थी वियो मूंसां हूं थी वियो, जीअं थींदो आहे। ॿियो इहो त चलो वरी शुरू कयूं था, पोइ जिथे ॻाल्हि पहुती। हा बिल्कुलु, इन महिल मतिलबु तव्हां पोइ त मुड़ी कोन ठो त हाणे पोयां छा विञायो आयुसि या छा सॼियूं शयूं करे आयुसि, ऐं तव्हां अॻिते वधियव ऐं वरी तव्हां हिकिड़ो सॼो इदारो ठाहियो, ऐं तव्हांजे लाइ त तव्हां इलाही महिनत कयो था। माण्हू असां पुछंदा आहिनि त अली साहिबु ऑफिस ईंदो आहे त असां पुछंदा आहियूं मोकल कंदो किथे आहे। तव्हां पंहिंजी सॼी जेका पर्सनल लाइफ आहे उहा हिन मीडिया इंडस्ट्रीज़ खे इदारनि ठाहिण खे ॾिनी, इन में हिकिड़ो इश्क़ु हुयो, जज़्बो हुयो, या तव्हांजी पंहिंजी हिकिड़ी तबियत में हो त मूंखे सभु सॼो ॾींहुं महिनत करणी आहे, बाक़ी सोशल लाइफ नाहे रखणी? चवंदा आहिनि त जेको माण्हू जी शख़्सियत ठहणु शुरू थींदी आहे प्रैक्टिकल वर्ल्ड जे हिसाब सां, उहो 16, 17, 18 सालनि खां पोइ 22, 23, 24 सालनि ताईं तव्हांजी शख़्सियत जो बेसिक खदो ख़ाल ठही वञे थो। पोइ सॼी ज़िंदगी तव्हां ते उहो जेको ढांचो आहे उहो ई रहे थो, पोइ थोरी घणी तब्दीलियूं माण्हू में वक़्त सां अचनि थियूं, वधीक मेच्योरिटी अचे थी। मूं पंहिंजी एतिरी यंग एज में, टीन एज में जेके चऊं पाण त, छाकाणि त मूं सॼो ॾींहुं कम पे कयो त मूंखे मतिलबु उहो को मुंहिंजे लाइ ई रुटीन आहे। मिसाल मूं हिकु त तव्हांखे शायदि किसो ॿुधायो त जॾहिं मुंहिंजी न्याणी नंढी हुई त हुन अची पंहिंजी माउ खां पुछियो, चई त बाबा जो बॉस केरु आहे? त चई त छो थी पुछी मुंहिंजी वाइफ चयसि त नंढड़ी चयो मुंहिंजे त नंढड़ी हुई, हाणे माशाल्लाह वॾी थी त चई त न सभिनी स्कूल में सभिनी मुंहिंजी फ्रेंड्स जा बाबा जेके आहिनि उन्हनि खे ऑफ मिलंदी आहे, मोकल मिलंदी आहे, त मुंहिंजे पीउ जो बॉस कहिड़ो आहे जेको हिनखे मोकल नथो ॾिए। हीअ हफ़्ते जा 7 ॾींहं जेको आहे उहो दफ़्तर वञे थो, त मुंहिंजे लाइ हफ़्ते जा 7 ॾींहं कमु करणु कॾहिं मतिलबु ईअं सम्झे त मूं हिनखे कॾहिं बार न सम्झो, छाकाणि त शुरू खां मुंहिंजो लाइफ स्टाइल रहियो। पोइ हाणे अची कॾहिं कॾहिं सोचां थो त हाणे अगरि कुदरत मौक़ो ॾिनो त हाणे थोरो रेस्ट कबो। उनमें ज़ाहिर आहे मूं काफ़ी शयूं पर्सनल जीअं
मतिलबु ॿारनि सां जेतिरो मूंखे टाइम गुज़ारणु खपे आहे नंढनि ॿारनि सां पंहिंजी मिसिस सां अम्मा सां ओतिरो आउं न करे सघियसि लेकिन बहरहाल अहिड़ो को ईअं बि न आहे त बिल्कुलु ई आउं को लेकिन हीअ कमु करण जो पैशन आहे हिन खे अगरि माण्हू कम खे अगरि नौकिरी करे वठंदो त पोइ थकाईंदी पोइ हुनखे मज़ो करे वठंदो त पोइ कोन थी थकाए सही बिल्कुलु तव्हां ज़िक्र कयो ॿारनि जो ऐं फैमिली जो अम्मा जो मतिलबु ज़ाहिर आहे जीअं तव्हां नंढी वाक़ियो ॿुधायो ईअं ख़ुदि तव्हांजी अमड़ तव्हां सां तमामु घणी मोहबत करे थी ऐं हिन वक़्तु हिन सॼे तकलीफ़ुनि जे बहिरान में तव्हां सां गॾु बीठी अॼु ताईं तव्हां सां गॾु सॼो रहे थी लेकिन उहा हिकिड़ी वॾी तव्हांखे ताक़त आई इन्हनि करे कोन चओ त घुमणु फिरणु हे छा आहे सॼो ॾींहुं एक्चुअली आऊं हू को रिवायती तरह नथो चवां आऊं बिलीव कयां थो ऐं मुंहिंजो ईमान आहे त एतिरी यंग ॾिसो न मुंहिंजी उमिरि हुई 22 साल जॾहिं 22 या 23 हा 22 या 23 साल आऊं सिंध जी सभिनी खां वॾी सर्कुलेशन रखंदड़ सिंधी अख़बार जो एडिटर हुउसि 22-23 सालनि जो छोकिरो पोइ पहिरियों सिंधी चैनल मूं मतिलबु इत्फाक़ सां मुंहिंजे हथां शुरू थियो त आऊं हमेशह इहो सम्झंदो आहियां ऐं सम्झंदो हुअसि त मूंखां तमामु घणा ज़हीन मूंखां तमामु घणा महिनती सिंध में अनेक माण्हू हूंदा अनेक पर मूंखे ईअं लॻे थो त मूंखे इहो जेको मुंहिंजे ते महिरबानी थी आहे हू मुंहिंजी माउ जी दुआ आहे मूंखे सो मुंहिंजी माउ जी दुआ जेका आहे मुंहिंजे लाइ सभिनी शयुनि खां मथे आहे उत्तम आहे सो ऐं हुनखे मुंहिंजी माउ खे कॾहिं बि इहो नथो थिए त हीउ घणो कमु छो थो करे हू चाहे थी सदाईं हुनखे ॾिठो आहे त हुनजी दुआनि जे करे हिते पहुतासीं ईअं त न हूंदो त को मूंखे को ख़ानदानी विरसे में अख़बारूं मिली हुजनि हा या इदारा मिलिया हुजनि आउं अची छड़ो वेही रहियो हुजां असां त ईअं स्क्रैच खां 32-33 साल लॻभॻि मूं शुरू कयो बिल्कुलु स्क्रैच चइबो आहे त बिल्कुलु ज़मीन तां हींअर बि 2.5 साल पहिरीं ज़मीन खां शुरू कयोसीं न ज़ीरो खां सही सर हीअ जीअं फैमिली आहे हीअ जीअं फैमिली आहे ज़ाहिर इशूज़ आहिनि हीअ जेको तव्हां शोबो सिलेक्ट कयो पंहिंजी बिल्कुलु यंग एज खां वठी ऐं उहो पाकिस्तान जे अंदरि जेका इन्वायरमेंट आहे पॉलिटिकली बि इदारनि जी बि ॿियनि जी बि हुन में त इन ज़ाहिर आहे सभु प्रेशर फेस तव्हां कया हूंदा कि इहो तजुर्बो कीअं रहियो हीअ फैमिली ॿार ठीकु आहे न सियासतदाननि खे वॾा वज़ीर वक़्त जो हुकूमतूं तमामु घणा ऐं हाणे उन ते वेहंदासीं त पोइ आउं किथां शुरू कयां ऐं 92 जे ऑपरेशन खां शुरू कयां ऐं हुनखां जाम सादिक खां शुरू कयां सिविलियन नॉन सिविलियन मुशर्रफ साहिबु ज़ोर लायो बीठो त कालाबाड़ डैम ठहंदो उते पोइ कीअं असांजी पेशियूं थींदियूं हुयूं कीअं ज़ाहिर हिकिड़ो तरीक़े सां ज़ाहिर आउं को हिकिड़ी को सियासी कारकुन त कोन आहियां न हुअसि त ॻाल्हि इहा आहे त हिकिड़े सहाफ़ी तौरु पंहिंजो केस रखणु ऐं पोइ हुन ते तव्हां बेतहाशा मूंखे हिकिड़ो दफ़ो मुशाहिद हुसैन सैयद हाणे नवाज़ लीग जा आहिनि नवाज़ शरीफ़ दौर में इंफॉर्मेशन मिनिस्टर हुआ त उन्हनि खे बि कालाबाग जो हिकिड़ो थियो हो शौक़ु नवाज़ शरीफ़ साहिबु तव्हां यादि हूंदो पोइ मुशाहिद हुसैन साहिबु मूंखे अलॻि सॾे चयो चई त मूंखे यादि आहे छाकाणि पाण सहाफ़ी रहियो त मुंहिंजी थोरी घणी कंदो हो पाईंदो हो मूंखे तो मुझे चाहिए तो भाई काई साहब अगर आप नहीं राज़ी हो रहे तो छोड़े ना दूसरे सिंधी अखबारों को तो आप उनमें मसलो हो तो सिंधी कालाबाड़ डैम का इश्तिहार छपड़ा तो मुझे भाई मैं तो मना नहीं कर रहा हूँ उनको जी लेकिन वो कहते हैं कि ये नहीं मानेगा तो हम कैसे करें तो मैंने कहा फिर उसके लिए आप मुझे क्यों बोल रहे हैं सो हिकिड़ा अनेक क़िस्म जा वो तो एतिरा अनगिनत आहिनि ऐं कॾहिं कॾहिं तमामु पंहिंजे पाण ते ज़ब्त करिणो पवंदो हो छाकाणि त ज़िमेदारी हुई त सिंध जे माण्हुनि जी ॻाल्हि बि रखणी आहे पर इदारे जे हिकिड़े इज्तमाही मुफ़ादात छाकाणि हिकु इदारा जेके हुजनि था हुन सां सवें हज़ारे माण्हू सिधी अणसिधी तरह लाॻापियल हुजनि था त उन्हनि जे विच में ॻाल्हि खे खणी हलणो हूंदो आहे त हिकिड़ा हिन 33-34 सालनि में बेतहाशा अहिड़ा प्रेशर ॾिठा हीउ जेको इदारो ठाहिण महिल तव्हां ॾिठो तव्हां बि हुनजा कई ॻाल्हियुनि जा गवाह आहियो त केतिरा प्रेशर हुआ आहिनि अॼु बि आहिनि पर हाणे मुंहुं त ॾियणो मुंहुं ॾेई वञे कान अरे सभु हीउ जेको जर्नलिज़म आहे त सियासतदान
अगरि स्कूल ॾिए थो त माण्हू खे यादि रहे थो, को वाह कोटाए ॾिए थो, को नौकिरी ॾिए थी रहे थी, पर सहाफ़त ज़ाहिर आहे हिकिड़ो रिलीफ ॾिए थो माण्हुनि खे। खोड़ औरतूं कारी थियण खां बची वियूं हूंदियूं अख़बार जी कंहिं स्टोरीअ करे, कंहिं शाख में पाणी पहुतो हूंदो, कंहिंजो फ़सुलु थियो हूंदो, कंहिंजो स्कूल खुलियो हूंदो, ॿार सभु पढ़ी पिया हूंदा। त कॾहिं सोचो त हीउ हेॾो वॾो कमु, हेतिरा सॼा साल तनक़ीदूं, हुकूमत जा प्रेशर, ॿिया फिनांशियली क्राइसिस, ॿिया सभु बावजूदि सिंधी समाज जे अंदरि तव्हां सॼो हीउ हिकिड़ो कमु कयो, हिकिड़ो रोल हो, उन कॾहिं कॾहिं लिखिजे, कॾहिं ॻणाइजे त भई हीउ न, इहो शौक़ु न रहियो त ॻणाइजे, छाकाणि त उनजी मोट में माण्हुनि बि मूंखे बेपनाह मोहबत ॾिनी न। यानी शायदि ई सिंध में थोरा माण्हू हूंदा, नथो चवां अकेलो आहियां, जेको कंहिं ॻोठ में, कंहिं कचे जे ॻोठ में बि हलियो वञा त उते ॿार या का ख़ातून बीठी हूंदी त शायदि मूंखे सुञाणे थी, पोइ हिकिड़ी अगरि मुस्कुराए ॾिसनि था को ॿार बि या को माण्हू इज़त ॾियनि था, त इहा इन खां वधीक मोट ॿी छा खपे माण्हू खे। इज़त थी ॾेई, माण्हू जो घुर्जाऊ त इज़त जो हुजे थो न, मोहबत जो हुजे थो, त उहा मोहबत बेतहाशा मूंखे मिली। लेकिन बेतहाशा कई माण्हुनि बेतहाशा नफ़रत बि कई, पर उनजो मूंखे कॾहिं बि घणो वक़्ती तकलीफ़ थींदी हुई ऐं थींदी आहे। हुकूमतनि, हुकूमती वज़ीरनि, बोतारनि, पंहिंजी बिरादरी जे माण्हुनि कॉम्पिटिशन में पर्सनल थियणु, ज़ाती थियणु, उस वक़्ती तकलीफ़ थी, पर जेको घाव आहे उहो ज़ाहिर पंहिंजनि जो हुजे थो, हू मुंहिंजा कॾहिं पंहिंजा हुआ ई कोन। सो मूंखे अगरि तव्हां सवाल इहो करणु चाहियो पिया त हीउ सॼे हुन में मूंखे इहो शौक़ु हुजे त आउं कंहिं ॻणायां त मूं छा सोसाइटी लाइ कयो, इहो सोसाइटी लाइ छॾियो न, कुझु कमु काउंट थिए सोसाइटी अंदरि किथे ॻणिजे न। मूंखे ख़बर बि आहे, उहे मूंखे शौक़ु न आहे, यकीन कयो त मूंखे शौक़ु न आहे त आउं वेही ॻणायां या माण्हू चवनि। लेकिन मूंखे हिकिड़ी त जीअं मूं तव्हांखे अर्ज़ु कयो त माण्हुनि जी बेपनाह मोहबत जेका आहे उनखां पोइ मूंखे ज़रूरत ई नथी महसूसे त आउं ॻणायां वेही। पर ॿी ॻाल्हि इहा आहे त असांजे समाज में बि बदकिस्मती आहे, मूं इलाही दफ़ा लिखियो बि आहे त असां वटि कंहिंजी तारीफ़ करण लाइ या कंहिंजे शयूं ॻणाइण लाइ हुनजो ज़मान माज़ी हुजणु ज़रूरी आहे, यानी हुनजो मरणु ज़रूरी आहे। जीअरे असां वटि थींदो बि न आहे। नथो चवां मुंहिंजो थिए, मुंहिंजी ॻाल्हि जो मतिलबु ग़लति न वठिजो, आउं इहो नथो चवां त ईअं मुंहिंजो थिए, लेकिन असां वटि जेको आहे उहो असां वरसी मल्हाइण, शाम मल्हाइण में तमामु यकीन रखूं था। पर मूं पंहिंजी ज़िंदगी में ॿिनि माण्हुनि लाइ कॉलम में लिखियो, जॾहिं आउं लिखंदो हुउसि, हाणे बि लिखंदो आहियां कॾहिं कॾहिं, हिकिड़ो हलीम बरोई मरूम लाइ, ॿियो रसूल बशपली जे लाइ। मूं ॿिन्ही लाइ लिखियो त आउं तव्हांजी तारीफ़ करण लाइ तव्हांजे मरण जो इंतज़ारु नथो करे सघां। इनखे थोरो कंटिन्यू कयां थो, पोइ आउं तव्हां चवंदो प्लीज़ साहिबु या हीअ जेके पॉलिटिकल माण्हुनि सां तव्हांजा रिलेशन हुया, त मूंखे यादि आहे त थल कैनाल ते जे कालाबाग डैम जो इशू, सिंध अंदरि कबीला की जहिड़ा हुया, उनखे कीअं शहरी लिखियो तव्हां, त तनक़ीद बि थी त तव्हां शहरी ताल तव्हांजे करे ठहण में आया, तव्हां ठाराया, ऐं वक़्तु हुकूमतूं नाराज़ बि थियूं। पर खोड़ इशूज़ अहिड़ा जिन खे तव्हां माना एज़ ए मीडिया इंडस्ट्री, माण्हू चवनि था त बिज़नेस करे थो ज़ाहिर आहे, पर तव्हां उते एज़ ए बिज़नेसमैन वारो तव्हांजो रोल न हो, तव्हांजो रोल सफ़ा ॿियो हुयो, हिकिड़े सिंध दोस्त सहाफ़ी वारो। ॾिसो भला अगरि हिकिड़ो बिज़नेसमैन जेको आहे उहो धरती जो या समाज जो दोस्त छो नथो हुजी सघे? ई छो असीं पुराणी इंडियन फिल्मूं या पाकिस्तानी फिल्मनि वांगुरु चऊं था त बसि अगरि माण्हू बिज़नेसमैन आहे या सरमाएदार आहे त उहो ज़रूरु आहे बुरो माण्हू हूंदो, उनखे धरती सां, ॿोली सां, कल्चर सां मोहबत न हूंदी। इहो हिकिड़ो असां वटि हिकिड़ा मिसकॉन्सेप्शन्स आहिनि। ॻाल्हि इहा आहे त ज़रूरु प्रोफेशन करे, आउं हमेशह चवां थो, ऐं शुरू में जॾहिं पहिरियों दफ़ो मूं चवणु शुरू कयो त सहाफ़त हिकिड़ो प्रोफेशन आहे, त एॾी सख़्तु मूं ते तनक़ीद थी, छाकाणि त 32-33 साल अॻु सिंधी में लिखियो वेंदो त हीउ हिकिड़ो मसीहाई कमु आहे, हीउ हिकिड़ी ख़िदमत जो कमु आहे सहाफ़त। मूं चयो बाबा प्रोफेशन आहे, इंडस्ट्री आहे, सनत करे हलाईंदो त हलंदी, न त मिड़ी पोइ शौक़ु पूरा थींदा। ऐं त चवंदा त सही, हाणे अलाए मूंखे लफ़्ज़ हा ख़ैर ठीकु करे सघूं था, चई पेशो त जेको आहे उहो वेशा जो हूंदो आहे, प्रॉस जेको आहे उहे ई कंदियूं आहिनि। मुंहिंजो ठीकु आहे, हू बि हिकिड़ो प्रोफेशन हूंदो, पर हीउ बि हिकिड़ो प्रोफेशन आहे, जीअं डॉक्टरी हिकिड़ो प्रोफेशन आहे, वकालत हिकिड़ो प्रोफेशन आहे। त शुरू में अगरि तव्हां पुराणी अख़बारनि जा फाइल कढी ॾिसंदो त मूं ते बेतहाशा तनक़ीद थी,
पर मूंखे ख़ुशी थी त 2 साल 4 सालनि खां पोइ वरी माण्हू मूंखे सम्झाइणु शुरू कयो त साईं प्रोफेशनल सहाफ़ी थियो। साफ़ी प्रोफेशन न आहिनि, सहाफ़ी प्रोफेशनल आहे। त हाणे अॼुकल्ह हाणे वरी इहा तनक़ीद थी त इहो समाज में हिकिड़ी तब्दीली आहे। असां हीउ जेको खोड़ सारा मामलात, लेकिन अगरि आउं चवां त जेका सोसाइटी में वॾो उछाल पाण खे नज़र अचे, वॾी हिकिड़ी जेका न हिकिड़ी बेसिक शिफ्ट नज़र अचे, त अॼु खां 30-32 साल अॻु तव्हांखे इहो तसवुरु न हूंदो त सहाफ़त मतिलबु प्रेस क्लबनि जे साम्हूं ईअं माण्हू अची जलसा जुलूस कान्हे या बुख हड़तालूं कान्हे। पोइ वक़्तु अहिड़ो अची वियो दो जो अॼु बि आहे त कंहिं सां को ज़्यादती थिए थी प्रेस क्लब अची पियो त हू लाश, ख़ुदा न ख़ासिता कंहिंजो माण्हू मरी वञे त हू लाश खणी अची प्रेस क्लब जे साम्हूं बीहे थो। त इहो जेको मीडिया जो रोल हो, हुन समाज में इहो मैसेज मोकिलियो न त न हितां रिलीफ मिली सघे थो। जेतोणीकि आउं हुन महिल बि चवंदो हुउसि, अॼु बि चवां थो, मीडिया माण्हुनि जा मसइला हल नथो करे सघे, लेकिन मीडिया हुनखे एम्पलीफाई करे सघे थो, हाईलाइट करे सघे थो। हल त वरी बि सरकारी मिशनरी खे करिणो आहे। बिल्कुलु बिल्कुलु। अॼु तव्हां शुरू में ज़िक्र कयो त तव्हांजी छाकाणि त पर्सनल लाइफ घणो टाइम तव्हांजो इदारे खे गुज़रे थो, जी फैमिली खे तव्हां कोन था ॾेई सघो, तरीक़े तव्हां लाइ इहो त तव्हांजी ज़ाती दोस्त मुंहिंजो सर्कल तमामु घटि रहियो आहे, पर पॉलिटिकल माण्हुनि सां तव्हांजो कुझु माण्हू सीनियरनि सां तव्हांजी ॾाढी वेझड़ाइप रही ऐं गुलाम मुस्तफ़ा जतोई सां त इलाही सुमरे सां, परीर साहिब सां, ख़ुदि मोहतरमा सां, हीअ तजुर्बा कीअं हुआ एज़ ए पॉलिटिकली तव्हां सां? आउं इहो दावा न कंदुसि त मोहतरमा शहीद सां मुंहिंजी, छाकाणि त हू हिकिड़ी ख़ातून हुई, हुन स्ट्रेचर ॿियो हो, पोइ घणो वक़्तु हू ॿाहिरि जलावतन रहियूं। हू मूंसां आउं शुक्रगुज़ार हुअसि बीबी जो त हू मूंखे एतिरो बर्दाश्त कंदी, सोली सिंधी में चवां, छाकाणि त सिंधी सहाफ़ी थी या हुननि खां थोरो तिखा ऐं थोरा सख़्तु सवालात बि करे वठंदो हुउसि, पंहिंजो ओपिनियन ॾेई वठंदो हुउसि, जेका शायदि बीबी खे उन महिल न बि वणंदा हुआ, पर छाकाणि त हिकिड़ी बुर्दबार क़िस्म जी ख़ातून हुयूं ऐं हिकिड़ो कैलिबर ई ॿियो हो। हाणे हुन ते वेही बीबी ते केॾी महिल तफ़सील सां लिखिबो ऐं ॻाल्हाइबो। बाक़ी इहा आउं जेका तव्हां ॻाल्हि कयो, पलीजे साहिब लाइ इहे करे सघां थो त हू मतिलबु हाणे उमिरि में बि फ़र्क़ु हो, तजुर्बे में बि फ़र्क़ु हो, फ़हम फ़िरासत में बि फ़र्क़ु हो, पर हू मूंसां बिल्कुलु हर शइ, पलीजे साहिब ज़ाती खां वठी सियासी ताईं हू मूंसां डिस्कस कंदा हुआ ऐं मुंहिंजे राय खे अहमियत बि ॾींदा हुआ। उन्हनि जी मर्ज़ी हुई। डॉक्टर इस्माइल उडेजो मरूम पीपल्स पार्टी जा जेके हुआ, उहो मुंहिंजे पर्सनल दोस्तनि वांगुरु हुआ। जगदेश मलाणी मुंहिंजे पर्सनल दोस्तनि वांगुरु हो। पॉलिटिकल माण्हुनि में वांगुरु गुलाम मुस्तफ़ा जतोई साहिबु बिल्कुलु मूंखे ॾाढी इज़त ॾींदा हुआ ऐं आउं ज़ाहिर आहे मुंहिंजा बुज़ुर्ग हुआ। अलाए बि सूमरो सां सीनियर सां तमामु घणी रही, छाकाणि त मूंखे हिननि खां सिखण जो तमामु घणो मौक़ो मिलंदो हो। ॿी ॻाल्हि इहा हुई त मूंखे ज़ुल्फ़कार अली भुट्टो शहीद जी पर्सनैलिटी खे सम्झण जो ॾाढो शौक़ु रहियो आहे, छाकाणि त असां वटि हिकिड़ो मिथिकल कैरेक्टर आहे न, हिकिड़ो वॾो दियो मलाई किरदारु आहे न ज़ुल्फ़कार। त हुन दौर में भुट्टो साहिब सां जे लाइ जेके किताब हुआ उहे त घणे भाङे मूं पढ़िया, लेकिन हुनजी ज़िंदगी में जेके शख़्सियतूं हुयूं, मिसाल मूं गुलाम मुस्तफ़ा खर सां तमामु घणी कचहरियूं कयूं, वेंदे कौसर नियाज़ी ताईं, हफ़ीज़ पीरज़ादा मरहूम सां, मुमताज़ भुट्टो सां, सभिनी सां। ऐं मुंहिंजो शौक़ु हूंदो त आउं सम्झां त ज़ेडे बि जेको किताबनि में न लिखियलु आहे, हुनजा हू पासा बि, ज़ाती पासा बि, कहिड़ी शयूं कीअं कंदो हो, सो इहो मुंहिंजो हिकिड़ो शौक़ु हो। आई डोंट नो त मूंखे उहो इन अच्छा पोइ नंढे हूंदे खां ई मुंहिंजा जेके उहे बि दोस्त रहिया सहाफ़त ऐं सियासत खां सवाइ, उहो हर को मूंखां या त ॿीड़ ते उन्हनि जी उमिरि हुई या ॾेढुणी उमिरि हुई, छाकाणि त मूंखे पंहिंजी उमिरि वारनि सां 18-19 सालनि जा छोकिरा, 20 सालनि 22 सालनि जा छोकिरा त बसि उहे ॿियूं ॻाल्हियूं कनि था न, मूंखे उहे ॻाल्हियूं ख़बर कोन्हे। मूंखे वरी हीअ सियासत ऐं फ़लसफ़ा हीअ शयूं ॻाल्हाइण जो शौक़ु हूंदो त पोइ ज़ाहिर ही कचहरियुनि जो असरु त न हो जो पोइ तव्हां विच में हिकिड़ो नओं तजुर्बो बि कयो सियासत जो, थोरो पीरियड हुयो। हू हिकिड़ो चवनि था त हिकिड़ो ॿारु स्विमिंग पूल में किरी पियो, स्विमिंग पूल हो न, ॿारु किरी पियो त हाणे सभु बीठा आहिनि, केरु न पियो, ओचितो हिकिड़ो सरदार जी अची टिपो ॾिनो त सरदार जी ख़ैर घिड़ी वियो त उन स्विमिंग पूल ॿार खे कढी आयो ॿाहिरि, तो बाहर कढी आयो तो उन सबने चयो सरदार जी वाह वाह, सरदार जी वाह वाह। तो सरदार जी वो तो ठीक है, पर धिक्का किसने दिया था?
सो मूंखे बि इहो कहाणी अलॻि सही कि मूंखे सियासत में जे स्विमिंग पूल में धिको केन ॾिनो उहो बहस उहो कहाणी फिर सही बिल्कुलु अरे ही ज़ाहिर हाणे आउं मिसफिट आहियां आउं अगरि तव्हां सही ॻाल्हि कया न मतिलबु सियासत असां आउं न चवां बुरी आउं अॼु बि चवां थो सियासत तमामु सुठी शइ आहे पर सियासत जा हिकिड़ा पंहिंजा मिज़ाज आहिनि उन में माण्हुनि खे इंतिहाई माज़रत सां पर सभु कुझु सच न ॻाल्हाइणो हूंदो आहे हाणे मूंसां वॾो प्रॉब्लम इहो आहे त मतिलबु छाकाणि सहाफ़त में रहियासीं कंहिंजी कांड त वठणी न हुई हिते इहो आहे त बाबा हिन जा 15 वोट आहिनि हिन जा 50 वोट आहिनि तंहिंजे करे हिनजी कूड़ी जेका मुर्ख सां बि ॾिसणो आहे हिन जी बेवकूफ़ी जी ॻाल्हि ते जेको आहे खिलणो बि आहे उहो मूंखे सियासत जे हवाले सां मिसफिट माण्हू आहे बिल्कुलु बिल्कुलु अच्छा यकीननि हाणे तव्हां उहो सॼा तजुर्बा करे फर्स्ट तजुर्बो पोइ थोरो पॉलिटिकल वापसि नओं इदारो ठाहे हाणे हिकिड़े पंहिंजे हुन में बिठायो हिन वक़्तु ओवरऑल तव्हां मुस्तक़बिल कीअं पिया ॾिसो सहाफ़त जो माण्हू चवंदा त जे सूबेदार कल्चर मां जर्नलिज़म निकितो हुयो हुन में तव्हां जेका अख़बार जी स्टार्टिंग कई ऐं हिकिड़ो प्रोफेशनल जर्नलिज़म वजूद थियो उहो हाणे रिवर्स गेयर में आहे हाणे वरी उन क़िस्म जो माहौल क्रिएट थिए पियो सिंध में बदकिस्मती सां मूंखे तव्हां सां इतफ़ाक़ करिणो पए पियो मतिलबु पर हाणे छा कजे ॻाल्हि इहा आहे त फ़र्द जेके आहिनि उहे इदारा ठाहींदा आहिनि पर पोइ इदारा फ़र्द ठाहींदा आहिनि लेकिन ॻाल्हि इहा आहे त अगरि सुठा इदारा बि ग़लति हथनि में अची वञनि था ग़लति या सही आउं इहो नथो चवां बसि पोइ जेको हथु हूंदो आहे उनखे जीअं हलाए पाण खोड़ इदारा सरकारी प्राइवेट उरूज ते इदारा हुआ नाला खणणु मुनासिबु न थींदो उहो ग़लति हथनि में आया ऐं वेहिजी विया ॾिसो क्वेश्चन इहो आहे त इहो चवणु त सहाफ़त में जेका ही नेगेटिविटी आहे या करप्शन आहे या उहो को कंहिं बि दौर में ख़तमु थी वई इहा ग़लति आहे इहा दावा ई ग़लति आहे आउं चवां त न आउं फलाणे हुन में मूं वटि न थिए थी लेकिन हमेशह दो करप्शन अमेरिका में बि हुजे थी करप्शन बर्तानिया में बि माण्हुनि खे करण जो शौक़ु हुजे थो पर जेको पुछाणे जो डपु आहे न उहो करप्शन जी सतह घटाए थो ऐं पोइ अगरि मुस्तक़िल दॿा रहे त आख़िर थींदे थींदे उहो पोइ कल्चर डेवलप थी वञे थो पर अगरि तव्हां करप्शन खे इंस्टीट्यूशनलाइज़ कयो था चाहे उहो सहाफ़त हुजे चाहे को सरकारी इदारो हुजे चाहे गवर्नमेंट हुजे चाहे अलिफ हुजे चाहे बे हुजे अगरि तव्हां करप्शन खे सिस्टम जो हिसो ठाहे छॾियो था त हेठि खां मथे ताईं वञिणो आहे त पोइ हेठि सूबेदार खे अगरि ख़बर आहे त IG साहिबु वठे पियो या सूबेदार खे ख़बर आहे त SSP साहिब खे पहुचाइणो आहे त पोइ हू ज़ाहिर 5 रुपया SSP साहिब लाइ कमाईंदो त 5 रुपया पंहिंजे लाइ कमाईंदो पर अगरि मूंखे हुजे त SSP न वठंदो बल्कि ख़बर पयसि त घटि न कंदो त पंहिंजा 5 रुपया बि घटाए पोइ 2.5 रुपये ते अची वेंदो सो इहो उसूल जेको आहे उहो सहाफ़त सिर्फ़ु कंहिं ॿिए इदारे ते न सहाफ़त ते बि लागू थिए थो सो ॻाल्हि इहा आहे त अगरि मुंहिंजे रिपोर्टर खे नुमाइंदे खे ख़बर हुजे त अली काज़ी खे बि एडिटर खे बि माल पहुचाइणो आहे या माज़ी में जिथे हुअसि त पहुचाइणो आहे त हुननि खे कहिड़ो डपु हुजे हा पर हुननि खे डपु कल्ह बि हो अॼु बि इहो ख़्यालु अथनि ज़हन में त अगरि मूं ताईं का कंप्लेन पहुती ऐं उहा अगरि साबिती सां पहुती त हमरा सां घटि न थींदी बाक़ी आउं पंहिंजी टीम सां सदाईं बीहंदो आहियां लेकिन कुझु ॻाल्हियूं आहिनि जिते ज़ाहिर पोइ माण्हू कॉम्प्रोमाइज़ इहो फ़र्क़ु हुजे थो जॾहिं तव्हां करप्शन खे इंस्टीट्यूशनलाइज़ कयो था जीअं मूं चयो त इदारती सतह ते वठी था अचो पोइ इदारा तबाह थियनि था बिल्कुलु सिंध जे अंदरि सिंधी ॿोली में पाकिस्तान में चवंदा आहिनि इलाइक़ाई ॿोली आहे मतिलबु जेको अञा ताईं क़ौमी ॿोली जो बिल ई पास न थी सघियो आहे सेनेट मां या क़ौमी असेंबली मां त उनखे इलाइक़ाई मीडिया तौरु निकिरंदो जेको बि हुई उन में तव्हां सिंध जी हिकिड़ी वॾी अख़बार तव्हां ठाही ऐं हिकिड़ो सॼी सिंध में माना हिकिड़ी स्टेशन तां छपजंदड़ तमामु वॾी अख़बार पोइ सिंधी ॿोली खे ज़रूरत हुई चैनल जी ऐं तव्हां फस्ट चैनल ॾिनो हीउ दौरु आहे डिजिटल मीडिया जो ऐं अवां हिन इदारे जी स्टार्टिंग पाण वापसि इदारे ते हुन करे पिया अचूं त खोड़ ॻाल्हियूं ॿियूं थियूं त इदारे जो वजूद तव्हां डिजिटल खां विधो छा सोचियो हो त हीउ मुस्तक़बिल हिन जो आहे या उन टाइम ते तव्हां वटि अख़बार जी का बि ऑप्शन न हो न ॾिसो हिन पंहिंजी अख़बार जो शुरूआति मूं इन करे डिजिटल प्लेटफॉर्म खां कई त देर सवेर फ्यूचर डिजिटल प्लेटफॉर्म जो आहे त शुरूआति उते कईसीं ऐं पोइ ॾिठोसीं त
ज़ाहिर आहे उनखे फिज़िबल करण लाइ रेवेन्यू न आहे न. हींअर डिजिटल प्लेटफॉर्म ते रेवेन्यू न आहे को. तव्हांखे कारोबारी हिसाब सां तव्हां हुनखे हलाए नथा सघो. लेकिन सो फर्स्ट सिंधी डिजिटल प्लेटफॉर्म क्रिएट कयोसीं 22 डिसंबर 2018 में. त ऐं पंहिंजी अख़बार जो मुंहिंजे ख़्याल आहे हींअर जेका वेबसाइट आहे सिंधी जी वाहिद वेबसाइट शायदि आउं चई सघां थो त जेका 24/7 यानी 24 कलाक अपडेट थिए थी. ऐं हुन ते सिर्फ़ु इहे को ई पेपर न रखियलु आहे, हू ख़बरूं अपडेट थी रहियूं आहिनि. हुन ते वीडियोज़ आहिनि, हुन ते कॉलम्स आहिनि. ऐं हिकिड़ो हिकिड़ी नवाण हुई त ओॾी महिल बि मूंखे माण्हुनि चयो पियो त साईं न अञा सिंधी माण्हू हिते पहुतो कोन्हे जो हू असां वटि फ़ोन्स कोन्हनि ॿाराड़ी में, हू पुराणा फ़ोन आहिनि. मुंहिंजो यार बहरहाल हिकिड़ी वॾी अंग में त इहे स्मार्ट फ़ोन्स अची विया आहिनि, वाईफाई बि अची वियो आहे. पोइ ॾिठोसीं त एतिरी वॾी ट्रैफ़िक आई. हींअर तव्हां ॾिसो त पंहिंजी अख़बार जी डिजिटल प्लेटफॉर्म खां वधीक जेके कंहिं बि सिंधी हिन ते न्यूज़ फोरम ते किथे बि ट्रैफ़िक कोन्हे जेतिरी हिन वटि आहे. ख़ुदि सोशल मीडिया उनजो बि हिकिड़ो हिन डिजिटल जे करे या पंहिंजे अख़बार जे पेज जे करे तस्दीक थियल ख़बरूं अचणु शुरू थियूं. न यार इहो त हाणे थोरो दावा करणु मुनासिबु न आहे. आउं त नथो सम्झां सोशल मीडिया ते जेका छुड़वागी आहे उहा जारी आहे. लेकिन हाणे माण्हू तकड़ में उते ई हुननि खे पहिरीं टीवी ॾिसण जी, पहिरीं त छा थींदो हो त को फेसबुक ते ख़बर ॾिठी त तस्दीक लाइ हुनखे टीवी ॾिसणो पवंदो या ॿिए ॾींहुं अख़बार जो इंतज़ारु करिणो हूंदो. हाणे उन ई फ़ोन में सोशल मीडिया ते ॾिसे थो, उते ई पंहिंजी अख़बार जो वेबसाइट खोले थो, हुन ते ख़बर हुजे थी चवंदो हा सही आहे, न आहे त पोइ. सो कंफर्मेशन जो सोर्स ज़रूरु ठहियो आहे. छुड़वागी माज़रत सां अॼु बि सोशल मीडिया ते जाम आहे. बिल्कुलु चैनल तव्हां ज़ाहिरा जो फर्स्ट सालगिरह आहे, एतिरी छुड़वागी आहे, माफ़ु कजो तव्हांजी ॻाल्हि कटियां पियो, जो हाणे माण्हू करे करे मूंखे मुंहिंजे रिपोर्टर्स जी शिकायतूं कनि था. त आउं पुछां थो बाबा ही किथे ख़बर हलाई अथनि हिन नुमाइंदे मुंहिंजे टीवी ते हलाई आहे या अख़बार में हलाई. चईंदे से पंहिंजे स्टेटस ते फेसबुक ते रखियो अथनि. मुंहिंजो यार हुनजे फेसबुक स्टेटस सां मुंहिंजो एडिटर जो कहिड़ो तालुक़ु आहे? मुंहिंजी ज़ाती क़िस्म जी राय आहे, हिन सां मुंहिंजो छा वञे? पोइ चवंदासीं आहे तव्हांजो रिपोर्टर, तंहिंजे करे तव्हां हुनखे रोकियो. ॾिसो पिया त मुस्तक़बिल सॼो डिजिटल आहे या ही अञा सिंध में पने जी अख़बार या टीवी जो या हू जेतिरो मुस्तक़बिल तव्हां चओ पिया उहो आहे, लेकिन मुस्तक़बिल को 10-15-20 साल वेझो न आहे. ऐं अञा बि सम्झां थो त टीवी ऐं अख़बार जेका आहे उहो छाकाणि त लेकिन वधे पियो, उन शयूं वधनि पियूं डिजिटल लाइ वधनि पियूं. अरे साहिबु हिन में हिकिड़ो ॿियो जेको सुवालु हिते ठहे थो, सिंधी मीडिया ते हिकिड़ी तनक़ीद थींदी आहे उन ओवरऑल तव्हां छाकाणि सॼो टेन्योर सॼो हुनखे ॾिनो आहे. तव्हां ते बि तनक़ीद जीअं तव्हां पहिरीं ज़िक्र कयो त डीपोलिटिसाइज़ सोसाइटी खे कयो आहे ऐं सियासी जेके सिंध परस जेके पार्टियूं हुजनि थियूं या जेके सिंध जूं ॻाल्हि कनि थियूं उनखे उहो स्पेस नथो मिले ऐं उर्दू मीडिया या अंग्रेज़ी मीडिया जो प्रेशर क़बूल थिए थो. त इहो बहस तलब मौज़ू आहे. आउं हुन सां इहो नथो चवां त इल्ज़ाम आहे त आउं उनखे यकसर रद्द कयां, पर मूंखे तव्हां सम्झायो त वाटर रिकॉर्ड पाणी जो मुआहिदो ख़ालिस्तन हिकिड़ो टेक्निकल मसइलो हो त हेतिरा मिलियन एकड़ फीट पाणी कोटड़ी खां हेठि वञणु खपे, हेतिरो मिलियन एकड़ फीट पाणी आहे, हेतिरो अंडरग्राउंड वाटर आहे, हेतिरो फलाण आहे, हेतिरो सी इंट्रूजन थिए थो. टेक्निकल गुफ़्तगू हुई, पर हुई त पॉलिटिकल. त अगरि पहिरियों दफ़ो मूं इनकरेज कयो हिन ॻाल्हि खे ऐं टेक्निकल गुफ़्तगू सिंधी अख़बारनि में छपजणु शुरू थी ऐं हाणे हिन खे अगरि चइजे त असां डीपोलिटिसाइज़ कयूं त पॉलिटिकल इशू हो. पाणी जो सिंध जे पाणी जो इशू अॼु बि आहे ऐं आहे पॉलिटिकल बि आहे पर टेक्निकल बि आहे. सिंध नाणे वारो त हेतिरा अरब रुपया ईंदा ऐं हेतिरा अरब रुपया हिन में कटौती थींदी, पोइ हेतिरनि जी शराही हुजणु टेक्निकल आहे न, त आहे पॉलिटिकल. बाक़ी नेशनलिस्ट दोस्तनि खे अगरि शिकायत रही आहे सिंधी मीडिया खां, ॾिसो ॻाल्हि इहा आहे दोदो साहिबु त बहरहाल आख़िर में त अख़बार वारे खे अख़बार विकिणणो आहे न. त अगरि सिर्फ़ु चइजे त हुननि खे पढ़ण वारा अगरि हू पंहिंजा वधाए वठनि हा त अख़बारूं मजबूर थी हुननि खे छापीनि बि हा, पर ईअं न आहे त न छपियो.
तमामु घणो असांजो नेशनलिस्ट जेको आहे उहो अख़बारनि ऐं सिंधी मीडिया में छपियो ऐं जॾहिं जॾहिं हुननि ते का ॾुखी सूरत आयल आई या का ॻाल्हि थी त सिंधी मीडिया बहरहाल हुन सां गॾु बीठी। हिकिड़ो माण्हू सुवालु अक्सर पुछंदा आहिनि त अली साहिबु एतिरो टाइम ॾिए थो सिंधी में धारा ठाहे थो ऐं उर्दू मीडिया छो न वियो? उर्दू चैनल अख़बार को इन क़िस्म जो अली काज़ी साहिबु छो न आंदी? यार ॻाल्हि इहा आहे त अॼु खां कीअं इनजो जवाबु ॾियां? बसि एतिरो चाहियां त हज़ार ख्वाहिशें ऐसी कि हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले। अगर मुस्तक़बिल में कॾहिं हाँ ज़रूरु थियणु खपे, लेकिन हीउ जेको असां वटि चयो वञे थो त साईं सिंध जा कॉज़ पहुचाइण लाइ उर्दू मीडिया अचे, चवण वारनि जो मतिलबु इहो आहे। हा चवण त उहो मूंखे सम्झ नथो अचे। बसि सिंध जो कॉज़ किथे पहुचायूं जिन्हनि खे सिंध जो मसइले जी ख़बर न आहे। मिसाल अगरि ठरी मीरवा में हींअर पाणी न पियो मिले त छा तव्हांजी सेक्रेटरी इरीगेशन खे सिंधी नथी सम्झ में अचे, तव्हांजे मिनिस्टर इरीगेशन खे सिंधी सम्झ में नथी अचे, तव्हांजे चीफ सेक्रेटरी खे सिंधी सम्झ में नथी अचे, तव्हांजे चीफ मिनिस्टर खे सिंधी सम्झ में नथी अचे? ठरी मीरवा जे पाणी जो इशू, लालू रैंक में जेको आहे रोड टुटल आहे, घोटकी जे कचे में जेको आहे उहो को धाड़ियल माण्हू खां बि खणी विया आहिनि, इहे सिंध रिलेटेड इशूज़ आहिनि। त आवाज़ु कंहिंखे पहुचाइणो आहे? इहो आवाज़ु त अच्छा या त इहो चओ त असांजा जेके सिंधी ॻाल्हाईंदड़ जेके पावर में आहिनि उहो बि सिंधी मीडिया जे बदिरां जेको आहे उर्दू मीडिया जो असरु वधीक वठनि था, त उहा ॿी ॻाल्हि आहे। मूंखे अहिड़ो कॉम्प्लेक्स न आहे, सची ॻाल्हि आहे। बिल्कुलु मूंखे अहिड़ो को कॉम्प्लेक्स छा चवंदासीं त अहसास कमतरी कोन्हे त आउं सिंधी मीडिया में आहियां त पोइ आउं घटि थी वियुसि ऐं पोइ या वधि थी वियुसि। आई थिंक पोइ इहो मूंखे असाइनमेंट शायदि हिन जनम में इहो ई हो ही सिंधी सॼो अरे हिन सॼे में कमु दौरान सहाफ़ती कमु दौरान हिकिड़ो तव्हां ॿियो इशूज़ जेको आहे उहो ओचितो जीअं बि आयो, जेके उनजो बैकग्राउंड सॼो थियो, पर उन सॼी दुनिया जे सिंधी माण्हुनि खे ॻंढे छॾियो, उहो हुयो एकता जो, कल्चर जो। ऐं तव्हां ॾिसो था त हर साल तक़रीबन इंडिया खां वठी दुनिया जे 7 खंडनि में जिते जिते सिंधी आहिनि उन हिकिड़े ॾींहं ते सभु गॾिजी था वञनि, सभु को क्लास को फ़र्क़ु कोन्हे, को ॿाराड़ी में माण्हू करे थो त इन ते ख़ुशी थिए थी त माण्हू तमामु घणी ख़ुशी थिए थी। ऐं पोइ जॾहिं मूंखे कढी ॿाहिरि कयो वियो इदारे मां, त हू हिकिड़ो साल अहिड़ो हो जो एकता जो ॾियारो आयो त आउं त कंहिं टीवी या अख़बार में हुउसि कोन, आउं त घर वेठो हुउसि, पर मुंहिंजी ख़ुशी ओतिरी हुई। ऐं मूंखे पंहिंजा उहे लफ़्ज़ यादि आया त मूं कंहिं वक़्त में चया हा त सुभाणे आउं हुजां न हुजां सिंध जा माण्हू इहो ॾियारो मल्हाईंदा रहंदा, त मूं चयो शायदि आउं ग़लति वाई चइबो आहे न, वात मां कॾहिं निकिरी वञे थी, त शायदि कुदरत मूंखे मुंहिंजे जहिड़े मूंखे ॾेखारियो त तूं हुजी न हुजी माण्हू ई मल्हाईंदा रहंदा। लेकिन इहो आहे त हिन में सभु गॾिजनि था, लेकिन हिन दफ़े जॾहिं टाइम न्यूज़ जे हवाले सां पाण कराची में ऐं हैदराबाद में त असांखे ई क़बूल न पिया कनि, प्रोग्राम ई न कनि सॼी राति सां यानी कमाल थी वियो त चवनि था त भई उहो त हाणे ज़ाहिर सिंध जे माण्हू आउं त कॾहिं इहा हाम हणां ई कोन थो, लेकिन भला एतिरी ॻाल्हि त ग़लति कोन हिन दो त इतफ़ाक़ सां मूं चयो ऐं पोइ हीउ शुरू थी वियो, अलाह कयो माण्हुनि कयो, मूं आउं नथो चाहियां थो क्रेडिट न घुरणु चाहियां थो, पर उन ई माण्हू खे बि तव्हां चओ तूं त न मल्हाए, बाक़ी सॼी सिंध मल्हाईंदी। असांखे राति जो अची जॾहिं रोकनि त स्टेज विस्टेज न ठाहियो त आउं पुछां बार बार DC खां SP खां त हिन ॾींहुं कंहिं सॾंदो? चए अली काज़ी। मूं चयो पोइ ही अमी स्टेज न ठाहियो छो न ठाहियो? जवाबु हो ई कोन, बसि अमी न ठाहियो। न मूंखे चयो भला यानी मुंहिंजी त ख़्वाहिश हुई हर को गॾिजे, तव्हां चओ त असीं सभु गॾिजी आहियूं, रुगो तूं अंदरि न अच, नथा गॾिजूं। सभु सहाफ़त हिन सॼे सफ़र में सभ खां वधीक ॾुखियो वक़्तु कहिड़ो तव्हां सम्झो था जेको तव्हां लाइ सभ खां वधीक ॾुखियो वक़्तु? हाणे ॿ शयूं आहिनि जेके अलॻि अलॻि बि दो ॻाल्हाए सघजनि थियूं ऐं गॾाए बि करे सघजनि थियूं। मिसाल आऊं ऐं सहाफ़त मुंहिंजी ज़ाती ज़िंदगी ऐं सहाफ़ती ज़िंदगी तक़रीबन हिक ॿिए सां ज़ाहिर जुड़ियल आहे। त सवाल छा था करणु चाहियो त ज़ाती तौर ते मूंखे सभिनी खां तकलीफ़ सहाफ़त जुड़ियल आहे। मतिलबु इलाही ॾुखिया वक़्तु आया, मिसाल हुकूमतनि जा प्रेशर आया, इश्तिहार बंदि थींदा हुआ,
बंडल साड़िया वेंदा, दफ़्तरनि ते हमला थींदा, मूं ते हमला थींदा हुआ, कई शयूं। हाणे उहो त एतिरा किस्सा आहिनि जो हाणे आउं चवां त ओॾी महिल त ॾुखिया लॻंदा हुआ, लेकिन अगरि आउं पंहिंजी सॼी ज़िंदगी में ॾुखियो तरीन पंहिंजे लाइ को वक़्तु ऐं घड़ी सम्झां त उहा घड़ी हुई जॾहिं जिन्हनि खे मूं सॼी ज़िंदगी पंहिंजो सम्झियो उन्हनि मूंखे चयो त तूं पराओ आहीं, उन्हनि मूंखे तड़े कढियो जी चइबो आहे। सो उहो त ज़ाहिर हुन में मुंहिंजी साफ़त बि शामिलु हुई, उन में मुंहिंजी ज़ाती ज़िंदगी बि शामिलु हुई, पर इट वॉज़ मतिलबु हुकूमतनि मां हिन मां हुन मां तव्हां इहा तवक़ा रखंदा आहियो, पर किथे तव्हां इहे त सो अगरि तव्हां मूंखां सम्झो त पुछो था त ॾुखियो तरीन वक़्तु कहिड़ो हो, त ॾुखियो तरीन वक़्तु उहो हो जॾहिं जिन्हनि खे पंहिंजो सम्झियमि उन्हनि मूंखे चयो त तूं पंहिंजो न आहीं। पर हिन सॼे ॾुखे वक़्त में तकलीफ़ में अगरि को प्रेशर तव्हां ते अचे थो या तकलीफ़ अचे थो, तव्हां हुनखे पाण पर्सनली कीअं कढंदा आहियो हुन सॼी कैफ़ियत मां हुन मां? ॻाल्हि इहा आहे त ज़ाहिर हर तकलीफ़ जी नौयत बि हुजे थी, हिकिड़ा जज़्बाती क़िस्म जी तकलीफ़ूं हुजनि थियूं, हिकिड़ी माशी क़िस्म जी तकलीफ़ूं हुजनि थियूं, हिकिड़ा स्ट्रेट प्रेशर हुजनि था, दबाव हुजे थो इदारनि, त ज़ाहिर उनखे माण्हू हुन वक़्तु पर हिकिड़ी शइ मूं ज़िंदगी में सिखी प्रॉब्लम्स लाइ, ऐं चइबो आहे त अंग्रेज़ी में चइबो आहे त ढगे खे वञी सिंग मां झलिजे, हुनजे पुछ सां न लटकजे, प्रॉब्लम खे उनजे साम्हूं खां वञी झलिजे। छाकाणि पुछ सां तव्हां हिकिड़े बुल जे हिकिड़े ढगे जे वञी पुछ में हथु विझंदो त तव्हांखे घेलींदो वठंदो, पर अगरि तव्हां हुनजे सिंगनि में वञी हथु विझंदो त या तव्हांखे उहो पूरो कंदो या तव्हां हुनखे कल्टी करे छॾींदो। सो प्रॉब्लम्स खे मूं ज़िंदगी में पोयां कांची डील न कयो आहे, मूं इग्नोर न कयो आहे त हा मतिलबु ही ऐं प्रॉब्लम खे मतिलबु मुंहं में वञी, ईअं न त को टार्ज़न आहियां या को वॾो फलाणो आहे ढिमकाणो आहे, पर मुंहिंजी ज़िंदगी में प्रॉब्लम खे हैंडल करण जी अप्रोच इहा रही आहे त टू कैच द बुल बाय इट्स हॉर्न्स, यानी उनजे जेको सिंग आहिनि उन्हनि में वञी हथु विझिजे, पोइ जिथे ॻाल्हि पहुचे। पोइ तकलीफ़ूं बि हिन में इलाही थियनि थियूं, सिंग लॻनि था, ज़ख़म बि करे विझनि था, फट बि विझी छॾीनि था, पर प्रॉब्लम खे प्रॉब्लम जे ढगे जे पुछ में लटकण जो फ़ाइदो न आहे। अच्छा, हीअ ज़ाहिर मीडिया आहे ऐं हिन में त मुखालफ़तूं थियनि थियूं ऐं माण्हू कावड़जनि था, ग्रुप्स कावड़जनि था, हुकूमतूं कावड़जनि थियूं, ख़ौफ़ थियो करे त वरी हीअ मूंखे मुंहिंजी लाइफ आहे, ॿार बि आहिनि, मुंहिंजी ज़िंदगी बि आहे। ख़ौफ़ त ज़ाहिर आहे, वरी आउं चवंदा को टार्ज़न न आहियां, लेकिन वरी उहा ई ॻाल्हि आहे त आहे प्रॉब्लम आहे, छा कजे, माण्हू हुनखे जेतिरो जल्दी रिज़ॉल्व करे शयुनि खे हल करे ऐं डिॼण सां बि को मसइला हल त कोन था थी वञनि मतिलबु। ऐं लेकिन इहो ख़ौफ़ हमेशह रहंदो हो त भई इदारा आहिनि, इदारनि खे नुक़सानु दाइमी नुक़सानु न पहुचणु खपे, लेकिन इदारनि जे अंदरि रहंदे बि मुंहिंजी सदाईं अप्रोच इहा रही त वक़्ती फ़ाइदनि लाइ इदारनि खे क़ुर्बान न कयो, जेरे लाइ ॿकरी खे न कोहो। ही वक़्ती फ़ाइदा वठण लाइ तव्हां इदारनि जी पॉलिसी, इदारनि जी साख, इदारनि जी क्रेडिबिलिटी उहा कॉम्प्रोमाइज़ न थियणु खपे। उन में तव्हांखे वक़्ती नुक़सानु ज़रूरु थिए थो, लेकिन दाइमी तरह तव्हांखे हर लिहाज़ खां माशी तरह बि, इदारनि जी साख जे हवाले सां बि ऐं रूहानी तरह बि तव्हांखे सुकून मिले थो। त मिसाल जॾहिं नवाज़ शरीफ़ सफ़ा पेर ॿधियो बीठो त इश्तिहार छपियो कालाबाग जा, त वक़्ती तौर ते इलाही फ़ाइदो, लेकिन सूबे खे ख़ुदि कॾहिं बि ज़िंदगी में माण्हू पंहिंजे पाण खे माफ़ु करे सघे हा छा? सो कुझु शयुनि जा फ़ाइदा नुक़सान जेके आहिनि उन्हनि जी मापण जा पैमाना बि ॿिया हुजनि था। माण्हू सिर्फ़ु 2 ऐं 2 4 न हूंदो आहे। ऐं कारोबार में बि माण्हू चवनि था त अली मूंखे सॼी ज़िंदगी जो तानो मिलियो त आउं कारोबारी माण्हू न आहियां। ऐं चवंदा त बाबा आउं को जेको आहे उहो परचून जो को हट त कोन पियो हलायां जो खिटमठो आहे त 2 ऐं 2 4 थींदा आहिनि, मूंखे 4 रुपए जो फ़ाइदो थींदो। ही डिफरेंट बिज़नेस आहे, हिन जा डायनेमिक्स डिफरेंट हुजणु खपनि, हिन प्रोफेशन जी, हिन बिज़नेस जी अप्रोच डिफरेंट हुजणु खपे। ऐं सो थी सघे थो पोइ आउं कारोबारी माण्हू न बि हुजां हुन हिसाब सां, लेकिन आउं इहो सम्झां थो त इंसान खे एंड ऑफ द डे कारोबार मां बि जॾहिं फ़ाइदो थिए थो त छा थिए थो, हासिलु छा हुजे थो, त हू
उनखे अंदरां हिकिड़ी ख़ुशी अचे थी। सो कामयाबी नाकामी ज़ाहिर हिन प्रोफेशनल लाइफ में कई अहिड़ा वेंचर्स बि मूं कया, अहिड़ा प्रोजेक्ट्स मूं कया जेके फ्लॉप थी विया, नाकाम थी विया। सो लेकिन इहो आहे त को बि 2 नंबरी करे माण्हू ठगी करे, इहो आउं नथो चाहियां को बि माण्हू फ़रिश्तो हुजे थो इंक्लूडिंग माई सेल्फ, लेकिन तव्हांजे ज़मीर ते मतिलबु एंड ऑफ द डे माण्हू हर कंहिंखे वञिणो आहे हिन दुनिया मां, त घटि में घटि एतिरो हुजे त को अहिड़ो ॿार खणी छाती ते न वञे माण्हू। बाक़ी त ज़ाहिर आहे कमियूं कोताहियूं सभिनी में हुजनि थियूं। ऐं कॾहिं ईअं सोचो त हाणे साफ़त खे छॾे ॾिजे, घणो कयो, हाणे सुबुह निंड उथी राति जो वरी वञी सुम्हणो पए थो, सॼो ॾींहुं इदारे खे ॾियो। न पोइ साफ़त छॾे ॾियां त पोइ छा कयां? पोइ छा डायलॉग आहे त पोइ उसने कहा ये छोड़ दो, उसने कहा ये छोड़ दो। खोड़ बिज़नेस आहे, खोड़ कारोबार आहे, दाल रोटी लाइ कुझु बि करे सघिजे पियो। हा, मूंखे जॾहिं इहो 2 साल पहिरीं मूंखे ॿुधायो वियो त आउं फ़ारिग़ आहियां, मूंखे फ़ारिग़ कयो वियो, त मूंखे कई दोस्तनि चयो त यार हाणे छॾ इहो कमु, हिन में हाणे एतिरा पैसा बि कोन आहिनि, कुझु न कुझु ॿियो कमु करे वठि। मूं चयो यार सॼी ज़िंदगी हिकिड़ो ई कमु कयो अथऊं। त आउं मिसाल ॾींदो आहियां, चवनि था त उस्ताद बड़े ग़ुलाम अली ख़ान जेके वॾा रागी हुआ, उहे वापसि हिते आया पाकिस्तान ठहण खां पोइ, वरी वापसि वञणु लॻा। त उनखे कंहिं कमिश्नर कलेक्टर हो उन ज़माने, उन सॾे चयो त ख़ान साहब क्यों जा रहे हैं आप? जी भाई इधर गुज़र सफ़र नहीं होता। त हुनखे चई त मैं आप उन ज़माने कलेक्टर, अॼु बि पावर हूंदा, पर उन कलेक्टर हूंदा, कमिश्नर्स न हूंदा। त चवंदा त उन चयोसि त हेतिरी ज़मीन आउं तोखे लिखी थो ॾियां, तूं बसि खेती बाड़ी कर, हिते कमा, पंहिंजो गाए वाए शौक़ु पूरो कर। तो हुन चयो मियाँ सारी ज़िंदगी तान उठाया है, सुर उठाया है, अब हल नहीं उठाया जाएगा। तो मूं चयो यार सॼी ज़िंदगी मूं इहो लिखणु पढ़णु ऐं सवाल जवाब कया आहिनि, हाणे हिन उमिरि में आउं वई छा ॿियो मूंखां कहिड़ो कमु थींदो। पर दिलचस्प ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त सहाफ़त में अचण खां अॻु, जॾहिं आउं 17-18 सालनि जो हुउसि, त उनखां अॻु मुंहिंजी सॼी तयारी हुई त आउं ज़मींदारी कंदुसि। मुंहिंजो कॾहिं बि इहो शौक़ु न हो त आउं सहाफ़त में ईंदुसि। ओके। पर उनमें 2 नंढड़ा मसला, बल्कि हिकिड़ो ई वॾो नंढड़ो मसलो, ज़मींदारी लाइ मुंहिंजी सॼी असां होमवर्क कयल हो त कीअं, अच्छा हुन ज़माने में बि होमवर्क मूं इहो कयो त हिनखे खेत मज़दूरनि ते कबो, हीअं फिज़िबिलिटी ठाहीसीं, हीअं थींदो हूं थींदो। नंढड़ो मसलो हिकिड़ो त मूं वटि ज़मीन न हुई। ज़मींदारी करणु चाहियूं पिया, पर मूं वटि ज़मीन न हुई, पर उहो बि मकाते ते ॻोल्हियूं पिया। वरी लाइफ में जंप आयो, सहाफ़त में अची वियासीं, पोइ कॾहिं वरी मुड़ी ॾिठोसीं कोन त को ॿिया बि शयूं हुजनि थियूं या ॿिया ऑप्शन्स हुजनि था। हाणे अगरि सहाफ़त छॾिबी त पोइ हिकिड़ो कमु कबो, कुझु न कबो। अच्छा मतिलबु हेतिरो जेतिरो टाइम ॾियो था त ॿाहिरि माण्हू तव्हांखे स्क्रीन ते ॾिसनि था, पढ़नि बि था, ऐं ख़ुदि इदारा ठाहिण जे हवाले सां तव्हां पाण ख़ुदि पहिरीं ज़िक्र कयो त भई सिंधी नंढे नंढे ॻोठ अथव, अली काज़ी खां हर माण्हू सुञाणे थो ऐं ॾिसे बि थो, ॿुधे बि थो, हुनखे सॼो चवनि माण्हू सुञाणे अली साहिबु रुॻो सहाफ़त करे थो, उनजी का ॿी पर्सनल लाइफ बि आहे, उनखे ॿिए शौक़ु बि आहिनि, को मौसीक़ी ॿुधणु, किताब पढ़णु, का ॿी ज़िंदगी पर्सनल लाइफ तव्हांजी। डेफिनेटली किताब पढ़ण बि ॾाढो शौक़ु आहे ऐं रहियो आहे, ऐं मौसीक़ी त आई लव म्यूज़िक। पर हाणे अॼु उहो म्यूज़िक हर दौर में हर माण्हू चए थो त लेकिन म्यूज़िक आई लव म्यूज़िक जो ॾाढो मूंखे शौक़ु आहे। मूंखे स्पोर्ट्स जो ॾाढो शौक़ु आहे, त अगरि मूंखे टाइम हुजे त आउं टेबल टेनिस खेॾां, क्रिकेट खेॾां, मूंखे चेस जो ॾाढो शौक़ु आहे। विच में तव्हां धुनूं ठाहियूं, शायदि गीत तव्हां लिखियो, ड्रामा लिखिया। धुनूं मूं कोन ठाहियूं, धुन न ठाहे सघे, इहा कोशिशि कयो, लेकिन धुन कोन ठाहे सघियसि, लेकिन मूं ड्रामा लिखिया, फिक्शन में ड्रामा लिखिया, ड्रामा ठाहिया बि, डायरेक्ट बि कया। इहो शौक़ु मूंखे रहियो आहे। अॼु बि वांदकाई में अगरि वांदकाई में मूंखे केरु चए त का टेंशन न आहे, तूं सुख सां वेह, ऐं त पोइ छा कंदे त मूंखे शौक़ु आहे त आउं ड्रामा लिखां। पर उहो ड्रामा आउं लिखंदा अहिड़ो आहियां जो मुंहिंजो दोस्त चवंदो पाणे लिखींदो, पाणे ॾिसींदो, चङो ॿियनि माण्हुनि खे शायदि घटि सम्झ में, ईअं न आहे, माण्हुनि खे हा, त उहो शौक़ु आहे मूंखे ड्रामा लिखण जो। अच्छा हीउ जेको लिखण जो आहे सहाफ़त सफ़ा हिकिड़ो चइजे न ॾुखियो सफ़र, ख़ुश्क
इन में वरी तव्हांजो इंटरटेनमेंट ड्रामनि वारो कमु कयो पोइ तोखे तव्हांखे हीअ तजुर्बो कीअं रहो दोदे चांडे खां या कंहिं फेस खोस सां मुमताज़ बुखारी सां ॿियनि सां फेस करणु सोड़ो पर हीअ अदाकार हिकिड़ी ॿी दुनिया हुई तव्हांजी ज़िंदगी में हा तव्हां हिकिड़ी मखलूक कयो हीअ ॿी मखलूक कयो हा हीअ अदाकार फनकार इहो कीअं तजुर्बो रहियो मतलब कीअं ॾुखिया माण्हू आहिनि ऐं बहरहाल हर हंधि सुठा ऐं ख़राबु माण्हू हुजनि था पर उन्हनि जो बि ॾोह कोन्हे उन्हनि खे बि ज़ाहिर आहे हर कंहिंजी मजबूरियूं हुजनि थियूं लेकिन ॾुखियो हुजे थो पर तव्हां हैरान थींदो जेके बि मूंसां गॾु मुंहिंजा होस्ट रहिया तव्हां खां पुछी ॾिसिजो त कॾहिं कॾहिं त इहो थींदो आहे त प्रोग्राम शुरू थियण खां 5 मिंट अॻु ताईं कॾहिं आउं ड्रामे ते ॻाल्हाए रहियो हूंदो आहियां कंहिं डायरेक्टर सां कॾहिं आउं कंहिं ख़बरनि में फाथल हूंदो आहियां कॾहिं कंहिं ॿिए कम सां फाथल हूंदो आहियां पोइ ओचितो वञी आउं स्टूडियो में वेहंदो आहियां पोइ चवंदा अचो हाणे कयूं था ओपिनियन में तलीक़ाती हर हिते ख़ुदि हिन पंहिंजी अख़बार में ऐं टाइम न्यूज़ जे अंदरि तव्हांखे माना अलॻि अलॻि फ्लोर ते हिकिड़ी अलॻि अलॻि कैफ़ियत में वञिणो पवंदो हा मुख़्तलिफ़ टोपियूं पाए वञिणो पवंदो आहे अख़बार पोइ चैनल पोइ मार्केटिंग पोइ वरी एंटरटेनमेंट हा हाणे त टोपियूं वधी वियूं आहिनि टोपियूं वधियूं आहिनि एतिरनि हिसनि में पाण खे कीअं संभालियो था एतिरा हिसा एतिरा लाइफ जा कैफ़ियतूं माण्हू खे ॾिसो कंहिं बि शइ में तव्हांखे अगरि इंट्रस्ट आहे या इंट्रस्ट जे शइ में तव्हांखे आहे हुन सां जुड़ियल शइ आहे मिसाल तव्हांखे पंहिंजे ॿार सां मुहबत आहे ऐं तव्हांखे मैथमेटिक्स नथी वणे तव्हांखे मिसाल या को बि हिकिड़ो सब्जेक्ट नथो वणे पर उहो ॿारु तव्हांखां सुवाल करे थो तव्हां दिलचस्पी वठो था न त हू मैथ्स सिखां उनखे छाकाणि त तव्हांखे पंहिंजे ॿार सां मुहबत आहे त जंहिं शइ सां तव्हांखे मुहबत आहे उन सां जुड़ियल शयुनि सां तव्हांखे पोइ लाॻापो ऐं वास्तो ऐं हुन सां लह विचण करणी पए थी न नॉट दैट की मूंखे मिसाल अगरि केरु मूंखे चए त यार अकाउंट्स ऐं हीअ सभु शयूं त मूंखे हिन सां सभिनी शयुनि सां न अचे न वञे पर छाकाणि त मूंखे हिन इदारे सां प्यारु आहे त पोइ हिन इदारे सां जुड़ियल जेके शयूं आहिनि मूंखे सभिनी सां प्यारु आहे हे सभु तव्हां जे लाइ आहे त तव्हांजो पंहिंजे स्टाफ सां या रिपोर्टर्स टीम सां या ख़ुदि डेस्क सां हिकिड़ो रवैयो अहिड़ो बहितरु आहे जो तव्हांखे छॾींदे खोड़ दफ़ा माण्हू सोचनि था अली साहिब खे छॾे कीअं वञूं अली साहिब सां गॾु आहियूं इदारो जेको बि तव्हांजी चयो त अली साहिब खे माण्हू उन करे मिली था वञनि जो बेसिक हुन सां रवैयो ॾाढो बहितरु आहे त दोस्ताणो रवैयो रखणु ऐं पोइ मैनेजमेंट में उनखे हलाइणु उनखां कमु वठणु ॿ अलॻि शयूं जी हा बिल्कुलु हिकिड़ो हाणे इहो त महिरबानी आहे अगरि कुझु दोस्त ईअं चवनि था त उन्हनि खे मूंसां कमु करण में मज़ो थो अचे या मुंहिंजे रवैयो उन्हनि खे सुठो थो लॻे कुझु दोस्तनि खे ख़राबु बि लॻंदो हूंदो ऐं पोइ थींदो इहो ई आहे त ज़ाहिर जेॾीमहिल कमु न आहे त माण्हू प्यारु मतिलबु खिलबो करे थो माण्हू छाकाणि हू बि माण्हू आहे आउं बि इंसानु आहियां पर जॾहिं हू रिपोर्टर या हू सब एडिटर या को बि कुलीग जेको कमु पंहिंजो सही नथो करे त हू पोइ मुंहिंजी ज़िमेदारी थिए थी त आउं पंहिंजो ॿिए रूप में अचां थो सो पोइ जेके दोस्त पुराणा आहिनि हू सम्झनि था त हीउ हिनजो मुस्तक़िल रूप इहो न आहे लेकिन बहरहाल ओॾीमहिल त ॾुखियो लॻंदो हूंदो ख़राबु बि लॻंदो हूंदुसि ईअं थिए थो लेकिन ईअं न आहे इहो बि तव्हां जनरलाइज़ नथा करे सघो खोड़ माण्हू जेके आहिनि ज़ाहिर हर कंहिंखे पंहिंजा मुफ़ाद बि अज़ीज़ आहिनि पोइ हू छॾे बि वञनि था साथ न बि ॾियनि था ऐं मुफ़ादात ठीकु आहे मूंखे को ॾुख कोन्हे कंहिं ते बि को मुंहिंजी मयार कोन्हे सॼी तव्हांजी सॼी सिंध मां सॼे पाकिस्तान में जिते बि ॾाढो वॾो नेटवर्क आहे फ़ोनूं अचनि थियूं हिते बि अचनि थियूं तव्हां सॼो ॾींहुं फेस कंदा हूंदव हिकिड़ी हिकिड़ी नंढी शइ खे घर वञण खां पोइ बि सॼी सिंध मां नुमाइंदा को भाई पांदी मां को जोई मां आधी राति जो तव्हां मानी रखा फ़ोन अची वञे हा इहो थिए थो इहो त थिए थो नुमाइंदा त कनि था पर हाणे उहा शिकायत मुंहिंजो नंबर त हाणे अलाए छा आहे त उहो साईं तव्हांजो फलाणो नुमाइंदो बाबा राति जा 11 थियनि पिया हाणे एॾी महिल आउं फलाणे नुमाइंदे खे छा कयां लेकिन पर ठीकु आहे इहो पार्ट ऑफ द गेम आहे ऐं ज़ाहिर माण्हुनि जी उमेदूं आहिनि कोशिशि कयूं था पर 100 सैकड़ो ज़ाहिर पूरो नथो लही सघे माण्हू हीउ जेको नओं नेटवर्क आहे तव्हांजो हिते त ठीकु आहे ऑफिस में तव्हां मौजूदु बि आहियो ऐं तव्हां पंहिंजे अख़बार खे बि टाइम ॾियो था टाइम न्यूज़ खे बि ॾियो था सभिनी शयुनि खे ॾियो था हिकिड़ो सॼो नंढी नंढी स्टेशन ताईं तव्हां हिकिड़ो सॼो टीम ठाही हुई हाणे तव्हांखे वधीक वक़्तु उन ते ध्यानु नथो ॾियणो पवे उन माण्हुनि ते जेको नंढे नंढे स्टेशन ते रिपोर्टर्स वेठा ज़ाहिर आहे हीउ ॾिसो न पहिरीं जेका मूं टीम ठाही उहो त मूंसां हली हली मुंहिंजे मिज़ाज खे ऐं हुननि जे मिज़ाजनि खे हाणे त नवां दोस्त बि आहिनि खोड़ सारा उन्हनि खे बि ज़ाहिर थोरो टाइम लॻे थो त जेसिताईं हू उन्हनि खे मुंहिंजी ॻाल्हि सम्झ में अचे ऐं मूंखे हुननि जी अचे बट
ज़ाहिर आहे ही बि तमामु सुठा, हीअ जेका नई टीम आहे इन में बि तमामु बहितरीनु शानदार माण्हू आहिनि, 100 सैकड़ो न अॻूणी टीमनि में सुठा माण्हू आहिनि, अॼु सुठा माण्हू आहिनि, लेकिन अक्सरियत तमामु भले माण्हुनि जी आहे। ऐं अगरि नियत ठीकु हुजे त पोइ संगत बि ठीकु मिली वञे थी। पंहिंजी ज़ाहिर सालगिरह आहे अख़बार जी ऐं टीवी जी, पंहिंजी सॼी टीम ऐं उनखे कहिड़ो पैगाम ॾियणु चाहींदो, अगरि पंहिंजा जेके ॾिसंदड़ आहिनि, अख़बार पढ़ंदड़ आहिनि, कहिड़ियूं उमेदूं रखनि नए इदारे मां, नए जज़्बे ते अॻियां हली? ॾिसो अॼुकल्ह मुंहिंजी ज़हनी कैफ़ियत हू आहे दोदा त माण्हू एक्सेप्टेंस ऐं एक्सपेक्टेशन जे विच में ज़िंदगी गुज़ारे थो। अॼुकल्ह उते सोचां थो त माण्हुनि खे ॿिए मां उमेदु हुजे थी, तवक़ात हुजनि थियूं, पोइ जॾहिं उमेदूं पूरी नथियूं थियनि त माण्हुनि खे पोइ कावड़ बि अचे थी, गुस्सो बि अचे थो, तकलीफ़ बि थिए थी, ॾुख बि थिए थो। पर अगरि एक्सेप्टेंस हुजे, माण्हू मञी वठे, मिसाल आऊं चई यार AC सही कमु न पियो करे, पघर अचे पियो, कावड़ अचे त यार AC छो सही न आहे, त कावड़ ईंदी, छाकाणि तवक़ा ई आहे त AC खे ठीकु हलणु खपे। पर अगरि अंदरां तस्लीम करे वठां, थधो थिया, नथो हले, ख़ैरु आहे, त मूंखे कावड़ गर्मी पोइ बि लॻंदी, पोइ कावड़ न ईंदी। सो तवक़ात ऐं उमेदूं जेके आहिनि उहे माण्हू खे एजिटेट कराइनि थियूं। लेकिन बहरहाल मुंहिंजी ख़्वाहिश ई आहे ऐं मुंहिंजी दुआ ई आहे त ही इदारो अञा ख़ैर सां उसरे हिन जे साम्हूं अॼु बि जेके रुकावटूं, रंडकूं ऐं मुखालफ़तूं आहिनि, ऐं उन्हनि मुखालफ़नि खे बि गुज़ारिश करणु चाहियां थो त ॾिसो हिन सां त तव्हां कुझु हासिलु न पिया कयो। ऐं ख़ैर सो लेकिन ॻाल्हि इहा आहे त मुंहिंजी दुआऊं आहिनि तव्हां सभिनी सां, ऐं पंहिंजे लाइ बि दुआऊं आहिनि, इदारे लाइ दुआऊं आहिनि, ऐं सोसाइटी समाज जेतिरी तरक़ी कंदो दादा, पाण को अलॻि शइ न आहियूं सिंध जे समाज खां। सिंध जो समाज अगरि तरक़ी करे थो, ख़ुशहाल थिए थो, त उन में पाण सभु हुन ख़ुशहाली जो हिसो ऐं उनजो समर वठूं था। ऐं सिंधी मीडिया में हीउ जेको टाइम न्यूज़ ऐं पंहिंजी अख़बार जो हिकिड़ो ॿूटो चऊं, अॼु हाणे माशाल्लाह 2 सालनि में वॾो न बि त हिकिड़ो ठीकु ठाकु वण थी वियो आहे। सो इनखे आउं चाहींदुसि असांजा माण्हू बि असां लाइ दुआ कनि। महिरबानी अली साहब तव्हांजी। नाज़रीन, तव्हां गुफ़्तगू ॿुधी पंहिंजी अख़बार ऐं टाइम न्यूज़ जे सरवान अली काज़ी साहिब जी, सॼे उन्हनि जे सहाफ़ती कैरियर ते, इदारे ते ऐं ॿियनि खोड़ सालनि ते सुवाल कयासीं। टाइम तमामु घटि आहे, खोड़ ॻाल्हियूं पुछी सघजनि थियूं। तव्हां सभिनी खे मुबारक हुजनि अॼोके हिन ॾींहं ते, पंहिंजी अख़बार जी सालगिरह ते, टाइम न्यूज़ जी सालगिरह ते। सदाईं गॾु, अला वाई।